अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सूमर, टाइम था 11:15 ऐं ॾाढी अॼु देरि सां थी व्लॉग शुरू कयां छो त सुबुह जो असां उथियासीं त पोइ जीअं सियारे जो मज़ो हूंदो आहे न फैमिली जो, त असां हंध में वेही सवड़ में वेही कंटिन्यू कचहरी पिया कयूं। उन खां पोइ मासी आई कम बम उहा करे वई ऐं नाश्तो कयोसीं ऐं हाणे मां ॿाहिरि आयमि त चिकन वारे खे फ़ोन कयो आहे त उन वटि सब्ज़ी ऐं चिकन ॿई हूंदा आहिनि त उहो ॾेई वञे त मंझंदि जे लाइ कुझु लंच ठाहियां। ॿी ॻाल्हि त ॿार अॼु सभु घर में आहिनि। सुगंध पंहिंजो ऑफिस खोले वेठी आहे, तारिक ऐं आसवा पंहिंजे पंहिंजे कमरे में पंहिंजे में वेठा आहिनि ऑफिस खोले, त सभु घर मां था कमु कनि। मां ऐं सुराण घर जो था कमु कयूं छो त सुराण जो त स्कूल बंदि आहे ऐं मुंहिंजो त कमु ई घर जो आहे। सो व्लॉग जी स्टार्टिंग आहे, अॻियां जेको बि थियो तव्हां सां शेयर कयो। फ़ोन करे आई आहियां भाॼी वारे खे ऐं हिते सुगंध जो कंप्यूटर खुलियो पियो आहे। उहा पंहिंजो हिते होम ऑफिस खोली वेठी आहे ऐं कल्ह आई आहे त रस्ते मां असांजे लाइ ज़ैतून बि वठी आई आहे ऐं लाहौर मां असांजे लाइ बिस्किट वठी आई आहे, स्पेशली एहसन वठी आयो आहे। लाहौर जी काई 150 साल पुराणी बेकरी आहे, नालो ॿुधाए? एस महकमुद्दीन एंड सन्स। त उन्हनि जो कोई स्पेशलिटी आहे त उहे वठी आई आहे। सो हिते हाणे घर जो कमु थो थिए, सुराण ठाहियां थी अंदरि करे, सुगंध पंहिंजे नाश्ते जे चकर में आहे ऐं मां सोचां थी त हाणे अॻियां छा कयां जेसि ताईं भाॼी वारो या चिकन वारो। टाइम थियो 1:15 ऐं मां लंच में ठाहियां थी चिकन पुलाव। हिते चांवर भिगा पिया आहिनि, असांजी लंच जी तयारी आहे। असां आया आहियूं ॿाहिरि, सुगंध ऐं आसफा पोयां घर में आहिनि छो त उन्हनि जी ऑफिस खुली पई आहे। तारिक पंहिंजे कंहिं ज़रूरी कम सां वञे पियो लकी वन मॉल, सो मां ऐं सुराण हुनखे चिंबड़ी पियासीं। असां चयोसीं एॾनि ॾींहंनि खां असां वञूं था, असांजी शॉपिंग नथी थिए, असांजे ज़रूरी कम हलनि त असांखे बि वठी हल। ऐं हितां असां गुज़री रहिया आहियूं मुंहिंजे पसंदीदा नर्सरी तां, जितां मां प्लांट्स ऐं पंहिंजो पॉट्स वग़ैरह वठंदी आहियां। सो हाणे असां वेंदासीं हाईवे ते, हाईवे वारे पासे न। सो ॾिसूं था त छा थो वठिजे। सो हे आहे सुपर हाईवे, कराची जो हिसो थी वियो आहे हे एरिया त ख़ासि करे। ऐं हिन रोड ते ईंदे मूंखे सदाईं ॾाढी अजीब एक्साइटमेंट थींदी आहे हमेशह खां। मूंखे अलाए छो इहो नालो अट्रैक्ट कंदो आहे, मूंखे हे रस्तो अट्रैक्ट कंदो आहे ॾाढो। वजह शायदि इहा ई आहे त नंढड़े हूंदे अम्मा ऐं बाबा सां गॾु असां सभु भाउर भेनर गॾिजी नानाणे वेंदा हुआसीं। उहो ई शायदि मूंखे लॻे थो त एक्साइटमेंट मुंहिंजे अंदरि में किथे रहियल आहे। अञा ताईं मां हिन रोड तां गुज़रंदी आहियां, मां अजीब पुरजोश थी वेंदी आहियां कुझु वधीक ई। सो हिन महिल बि असां सुपर हाईवे तां गुज़री रहिया आहियूं। स्टिकर्स छो पिया आहिनि? आई सपोर्ट कंहिंखे? अच्छा, मुंहिंजो IBA जो पोयां लॻल आहे, इंडस हॉस्पिटल जो मां हणंदुमि। तव्हांजो बि ठारायूं था नसरीन ऑफ फाइज़ ब्लॉग। अच्छा, सिंधी यूट्यूबर आहे मुंहिंजो त। बहरहाल मूंखे ख़ुशी आहे, मूंखे बि इहो पंहिंजे नाले सां सिंधी लिखी वधीक ख़ुशी आहे। भले पाकिस्तान सां सिर लॻे पर जेका सुञाणप आहे, जेको आहे असांजी बुनियाद उहो आहे। सिर लॻे, हाँ सिर छो न लॻे था? न उहो यादि आहे मूंखे त सिर लॻे, सिर लॻे सोणे सजण सां। अच्छा हा। सो असां पहुची विया आहियूं लकी वन मॉल। लाइन में लॻूं जेसि ताईं एंट्री थिए। विट्स वारो बि चरियो आहे। छा थो करे? स्लो थो हले? न, साइड मां हिकिड़ो माण्हू कटणी आयो, हिनखे लाइन में वञण ॾिनई। पादर हणो सर आहे पायूं था, आए छॾियो बाबा, लहण खां पहिरियों पायूं था न, हे खणी आया आहियूं असां हथ में मां तारिक वञे तो साम्हूं असांजे सामान जी ट्रॉली आहे। कहिड़े पासे हलणो आहे? कोई कमु आहे अञा? जी मुंहिंजी सुराण सदोरी यह है लकी वन मॉल, शायद द पैलेस, द प्लेस टू बी। अच्छा
हेलो सुराण साम्हूं तारीख़ बीठो आहे कंहिं शइ जो वेट पियो करे हिते गाॾी आहे हिकिड़ी ॿी गाॾी आहे शुक्र आहे रश घटि आहे माण्हू परे परे आहिनि ऐं तक़रीबन सभिनीनि खे मास्क पातल आहे मास्क खां बग़ैर अंदरि नथा अचणु ॾियनि हाँ हाँ कयो भले अम्मा हिते हली हली थकिजी पई आहे छो त कराची जो सभिनि खां वॾो मॉल आहे ऐं अम्मी जा जेके जूता आहिनि उहे वॉकिंग लाइ सूटेबल न आहिनि हाँ ये सूटेबल है अच्छा हाँ ये डायबिटीज और इनके लिए स्पेशल अच्छा सॉरी मुझे पता नहीं वेट नहीं माना वेहण बि नथा ॾियनि वेहण बि नथा ॾियनि ॾिसो हाणे उतो बीहो अच्छा पर पोइ वेहण जी जॻह बि त न ठाही अथनि न चढ़नि अच्छा मां सम्झो त हिननि सिक्योरिटी बिहारी आहे त ॿार हे गुल वुल न पटिनि पर हाणे वॾनि खे बि नथा वेहण ॾियनि हलो ठीकु आहे पोइ हाणे बसि बीठा आहियूं असां निकिरी आया आहियूं ॿाहिरि ऐं पंहिंजी सामान जी जेका ट्रॉली हुई उहा तारीख़ खे ॾिनीसीं तारीख़ जो अञा कमु न थियो आहे हुनखे थोरी देरि वेट करिणो हो ऐं हेठि जीअं त प्रॉपर वेहण जी जाइ न हुई फूड कोर्ट में मां वञणु न पई चाहियां तंहिंजे करे असां ॿाहिरि अची वियासीं हिते व्यू ॾाढो प्यारो हो त मुंहिंजी दिलि चाहे कई मां तव्हां सां शेयर कयां अंदरि मां घणी रिकॉर्डिंग न कई आहे छो त मोस्टली मना ई कंदा आहिनि त सुठो न पियो लॻे सो बहरहाल वेठमि कोन उथिया में उहो सही था कनि त अगरि कंहिं हिकिड़े ॿिनि माण्हुनि खे बि वेहण जी इजाज़त ॾींदा न त पोइ सभु माण्हू हिते वेहंदा ऐं गंद कंदा त बहितर आहे त कंहिंखे बि न वेहण ॾियनि सो हीअ जाइ ॾाढी सुठी थी लॻे पोइ असां वेट कंदासीं जेसि ताईं तारीख़ पंहिंजो कमु ख़तमु करे ऐं ॿाहिरि अचे त ॾाढो ख़ूबसूरत व्यू आहे हितां जी सुठी ॻाल्हि इहा आहे त सॼियूं इंस्ट्रक्शन्स जेके हिन फिगर्स बि ॾिनल आहिनि ऐं लिखियल बि आहिनि इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे अची विया आहियूं घर यानी पंहिंजी कॉलोनी में घर जे तरफ़ था वञूं ऐं ॾिसो न चाहींदे बि अॼु असां ॿाहिरि वियासीं ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह त अॼु असां शॉपिंग कई आहे उहे त जेके खुटल वधियल शयूं खपनि पियूं उहे त वरितियूं आहिनि बाक़ी शुरू में असां जेका शइ वठणु पिया वञूं उहा असांजी न मिली आहे त असां हाणे हुनखे ड्रॉप करे छॾियो आहे छो त उहा असां लिस्ट में शामिलु कंदासीं त असांजी जेके शॉपिंग जो ट्रिप जेको आहे उहो असांजो फेल थी वेंदो सो हुन खां कईसीं बसि हाणे घर था वञूं खाई वरिती घर अची ऐं 4 थिया आहिनि थोरी देरि खां पोइ अज़ान जो हूंदो टाइम तव्हां सां थोरी शॉपिंग शेयर कयां ऐं 2 वॾा टब वरितासीं छो त असांजा भॼी पिया त कल्ह असां कचिरे में उछलाए छॾियासीं ऐं फ्रूट ऐं भाॼी इहे त लाज़मी ॿाहिरि वञिबो त वठिबो जेको कुझु खुटल हूंदो आहे ऑइल वरितोसीं छो त पोइ दफ़े असां थोरो वठी आयासीं त पहिरियों हिनखे टेस्ट करे ॾिसूं या तारीख़ जी सजेशन हुई त इहो तेल खाओ ऐं हिते केचप वरिती चिली गार्लिक सॉस मुङेरा भुकल हे सुराणे छा आहिनि ईरानी प्लम हे तूं हे बिरयानी विझण लाइ न अच्छा हे सुराण वरिता आहिनि प्लम्स हे निमको टाइप अलाए छा शइ आहे उहो बि वरितासीं ऐं ॿियो वरितासीं डबल रोटी अंडा पापा हे डिस्पोज़ेबल दॿा वरितासीं छो त हिक ॿिए खे खाधो वाधो मोकिलण में टेंशन नथो थिए ऐं मां वरितो राजिया जे लाइ ही नंढिड़ो मग छो त जेसिताईं उहो फेबररी में ईंदा त मां इहो टुक टुक करे थोरो थोरो करे कुझु न कुझु हुनजे लाइ जमा कंदसि सो इहा हुई असांजी शॉपिंग बाक़ी पहिरियां ॿ ॾींहं जेको असां कुझु वठणु पिया वञूं उहो असां तौबा कईसीं उहो असां न वरितो आहे न ई फ़िलहालु वठंदासीं मां हिते मुङेरनि खे इंजॉय थी कयां 5:30 थिया आहिनि तक़रीबन ऐं सुराण बिज़ी आहे ऐं मां बि हुनखे हाणे थोरी देरि में हेल्प कराइण वारी आहियां तव्हांखे ॾेखारियां सुराण छा में बिज़ी आहे सुराण थी ठाहे फ्रूट चाट सुराण इन कम में बिज़ी आहे सो असां सभई गॾिजी हिनखे इंजॉय कंदासीं ऐं अचांसि थी मां बि हिन सां गॾु शामिलु थी थियां कटिंग में सो मज़े मज़े जी चाट ठहे थी टिप ऑफ द डे अॼु जी टिप इहा आहे त कॾहिं कॾहिं तव्हां ॾिसंदा दालियुनि में ऐं मसालनि में जीत पइजी वेंदा आहिनि ख़ासि करे बारिश जी मौसम में या घिमियल मौसम में गर्मियुनि में त अहिड़ी सूरत में उन्हनि खे महफ़ूज़ रखण जे लाइ फ्रीज़र में रखो ऐं जेकॾहिं हिकिड़ो त रेगुलर असां जेको सौदो वठी था अचूं उहो इस्तेमालु थींदो थो रहे त उन में एॾो मसइलो न हूंदो आहे
पर का शइ अहिड़ी आहे जेका घणे अरसे ताईं रखिजी वई त उन में अंदेशो हूंदो आहे, बल्कि अक्सर थी बि वेंदो आहे ईअं त उन में कीड़ा पइजी वेंदा आहिनि, ख़राबु थी वेंदो आहे। त उन जे लाइ सभिनी खां सुठी ॻाल्हि आहे त उन्हनि खे फ्रिज में फ्रीज़र में रखो ऐं चङी तरह सां पैक करे ऐं टाइट कंहिं थेलीअ में, कंहिं टाइट जार में, जंहिंमें तव्हांखे सहूलियत हुजे। ऐं मुंहिंजे ख़्याल में टाइट एयर टाइट बैग्स जेके ईंदा आहिनि या ज़िपलॉक बैग्स ईंदा आहिनि उहे वधीक बहितर हूंदा आहिनि, छो त उन्हनि खे जाइ घटि खपंदी आहे फ्रीज़र में या फ्रिज में जिते बि तव्हां रखो। त बहितर इहो आहे त अहिड़ी कंहिं शइ में रखो, कंटेनर हूंदो, दॿो हूंदो, बरनी हूंदी त उहा वधीक जाइ विलारींदी। त मूंखे मुंहिंजो पंहिंजो आज़मायल आहे। ऐं हिन महिल त सियारो आहे त असांजे फ्रीज़र में जेको डीप फ्रीज़र आहे उनमें कुझु बि न हूंदो आहे, त मां इलाही स्टॉक जीअं कोविड जे दौरान दालियुनि जो, मसालनि जो एक्स्ट्रा वरितोसीं, त पोइ उहो किथे रखूं, ख़राबु थियण जो ख़दशो हुजे त पोइ असां फ्रीज़ करे छॾियासीं। आराम सां तव्हां हुन मां मैदो हुजे, बेसण आहे, अहिड़े क़िस्म जी का बि शइ, को बि गरम मसालो, पीठल मसालो, साबित मसालो, दालियूं, इहे सभु रखी सघिजनि थियूं। सो मूंखे उमेदु आहे तव्हांजे लाइ इलाही काराइती टिप थींदी, आज़माए ॾिसिजो। अॼु जी चङी ॻाल्हि, वरी अॼु जी चङी ॻाल्हि कयूं था पंहिंजे लाइ। जीअं कल्ह मूं चयो त पंहिंजो ख़्यालु रखो, पाण खे अहमियत ॾियो, पाण खे टाइम ॾियो। त अॼु जी चङी ॻाल्हि वरी पंहिंजे बारे में आहे त तव्हां नंढड़ियूं नंढड़ियूं पंहिंजूं रोज़मर्रा ज़िंदगीअ में जेके कामयाबियूं आहिनि उन्हनि खे सेलिब्रेट कयो, उन ते ख़ुशि थियो, उन्हनि खे मल्हायो। मिसाल जे तौर ते अॼु तव्हां कोई कपिड़ो सिबी कंप्लीट कयो आहे, त हलो इन ख़ुशीअ में मां पाण खे हाणे हिकिड़ी चांहि जो कोप थी ठाहे ॾियां, ठीकु आहे। या तव्हां का नई डिश पचाई आहे, उहा ख़ुशी आहे, उहा हिकिड़ी तव्हांजी कामयाबी आहे, उनखे सेलिब्रेट कयो, ठीकु आहे न। अहिड़ी तरह सां कुझु बि तव्हां अचीव करे था वठो, का सुठी आदत अख़्तियार कई आहे, मिसाल नमाज़ जी पाबंदी शुरू कई आहे, का किनी आदत छॾे ॾिनी आहे। मिसाल जे तौर ते तव्हां सुपारियूं छॾण में, सुपारियूं खाइणु छॾे ॾिनियूं, उन में तव्हां कामयाबु थी वियो, त उनखे तव्हां सेलिब्रेट कयो। उन ख़ुशीअ में तव्हां कुझु बि कयो, उन ख़ुशीअ में भली तव्हां 9 वॻो पाए घर में तयारु थी वियो, उन ख़ुशीअ में तव्हां पाण खे का ट्रीट ॾियो, कुझु बि कयो। सो इहे ॾाढो ज़रूरी हूंदो आहे पाण खे एप्रिशिएट करणु। ऐं ईअं न आहे त को तव्हां असुलु दुनिया में नालो रोशन कयो त इहा कामयाबी आहे। नंढियूं नंढियूं कामयाबियूं, नंढियूं नंढियूं अचीवमेंट्स रोज़मर्रा ज़िंदगीअ में ॾाढियूं अहमियत थियूं रखनि ऐं पाण खे हौसलो ॾियण लाइ, पाण खे नए सिरे सां कम जे लाइ तयारु करण लाइ, वरी नई कामयाबी हासिलु करण जे लाइ ॾाढो ज़रूरी आहे त इन्हनि नंढियुनि नंढियुनि शयुनि खे सेलिब्रेट कयो, इन नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते ख़ुशि थियो। इहो इंसान जे लाइ तमामु ज़रूरी आहे। ॿियो को तव्हांखे एवॉर्ड एप्रिसिएशन ॾे या न ॾे, पाण खे पाण ज़रूरु ॾियो, पंहिंजी कामयाबियुनि ते ख़ुशि थियो, चाहे केतिरी नंढी खां नंढी कामयाबी हुजे। त को वॾो कारनामो करणु ज़रूरी न हूंदो आहे। इहे नंढियूं नंढियूं रोज़मर्रा ज़िंदगीअ जूं कामयाबियूं इहे असांजे लाइ कारनामा आहिनि, इन्हनि ते ख़ुशि थियो। ऐं इहे ई नंढड़ा नंढड़ा कारनामा, नंढियूं नंढियूं अचीवमेंट्स, नंढियूं नंढियूं कामयाबियूं हिकिड़े ॾींहुं तव्हांखे वॾियूं कामयाबियूं बि ॾियारे सघनि थियूं। तव्हांजो कॉन्फिडेंस इम्प्रूव थींदो, तव्हां में एतिरो तब्दीली ईंदी जो तव्हां वॾा कम बि करे सघंदो। सो मूंखे उमेदु आहे त अॼु जी चङी ॻाल्हि तव्हांखे कुझु चङी लॻी हूंदी। ऐं उनखां सवाइ अलाए केतिरे टाइम जो व्लॉग ठहियो आहे, मां नोट न कयो आहे। ॿाहिरि वियासीं, घर में छा बि कयोसीं, मोस्टली घणो टाइम असां कचहरीअ में जेको आहे ख़र्चु कयोसीं, गुज़ारियोसीं, तंहिंजे करे उहो त शेयर कोन करे सघियमि। ऐं बाक़ी जेको कुझु कयो आहे उहो तव्हांजे साम्हूं आहे। हीउ नंढिड़ो व्लॉग मूंखे उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। ऐं राजी मानीअ में असां कुझु ख़ासि नथा पचायूं, छो त चिकिन जो ॿोड़ बि पियो आहे ऐं मुंहिंजनि पुलाउ पचायो, उहो बि आहे, फ्रूट चाट ठाही आहे, ॿियूं बि शयूं सनियूं थुलियूं ॿाहिरां इलाही वठी आयूं, जंहिंजो मूड थींदो त उहो को न को खाई वठंदो। सो कॾहिं कॾहिं ईअं पाण खे रिलीफ बि ॾिबो आहे, इहो ज़रूरी आहे ॾाढो। त मां बहरहाल ॾाढी ख़ुशि आहियां, मुंहिंजी सुगंध घर में आहे ऐं उनजी मोकल न आहे, उहो फुल टाइम सुबुह 10 बजे खां ऐं अञा ताईं पंहिंजो ऑफिस खोले वेठी आहे, पंहिंजो वर्क फ्रॉम होम लॻो पियो आहे। उहो मथे 2 ॼणा मुंहिंजा पुट आहिनि, उहे बि कम में बिज़ी आहिनि। सो अलहमदिल्ला। पर मूंखे ख़ुशी इहा थी थिए त सुगंध जी ईअं मोकल बि काउंट न थी ऐं लाहौर खां उहा हिते पहुची वई, शादी अथनि ख़ानदान में 2-3 ॾींहंनि खां पोइ, त उहा बि अटेंड कंदी, असां सां बि थोरो टाइम स्पेंड करे वठंदी। भले असां हुन सां गॾु किथे ॿाहिरि नथा वञूं, कुझु बि न आहे, पर घर वेठे बि हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। सो मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे ॾाढियूं सारियूं दुआऊं। अॼु जो व्लॉग इन ॻाल्हि ते ख़तमु थी कयां। इंशाअल्लाह ज़िंदगी रही, अलाह चाहियो त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अलाह भाई।